अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संजा सैयद। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। एकटी तारीख़ परे ना है, सभिनी खे ख़बर पइजी वेंदी। मुखालिफ़ तुर्त पंहिंजो इस्तीफ़ो स्पीकर वटि जमा कराए कश्मीर जो मसइलो गॾियल क़ौमुनि में उथारियो आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जूं मुल्तान में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो कश्मीर जे मसइले ते गॾियल क़ौमुनि खे एतमाद में वरितो आहे। शारजाह में पाकिस्तानियुनि जी अक्सरियत रोज़गार करे तरसियल आहे। कराची जी एहतसाब अदालत में शाहिद खाकान खिलाफ गैर कानूनी भर्तियुनि वारे रेफरेंस ते ॿुधणी। अॻूणो वज़ीर आज़म शाहिद खाकान ऐं ॿिया जवाबदार अदालत में पेश थिया। ईंदड़ ॿुधणी ते समूरनि जवाबदारनि ऐं शाहिदनि खे पेश थियण जो हुकुम। अदालत नैब जे शाहिद जी गैर हाज़िरी सबबि ॿुधणी 14 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। फेबरवरी में अवाम जूं तकलीफ़ूं घटिजी वेंदियूं। वज़ीर आज़म ऐं उन जा वज़ीर टीवी ते अची कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो जंहिंखां रेलवे नथी हले उनखे घरू वज़ीर बणायो वियो आहे। उहे नैब जे इदारे मुल्क खे नुक़सान पहुचायो आहे। नैब जे इदारे खे का हिकु जमायत ख़त्म न करे सघंदी। 2.5 साल गुज़री विया आहिनि, ख़बर नाहे कहिड़ो केस आहे। हिकु ॾींहुं अच्छा कारा पधरा थी वेंदा। मुल्क में गैस नाहे। गैस ऐं बिजली बहरान जी ज़िम्मेवार नैब आहे। मौलाना फज़ल रहमान ज़ाती मफ़ादनि लाइ गुॾे ऐं गुॾी खे इस्तेमाल पियो करे। फज़ल रहमान गरी क़ीमत उगाइण लाइ साज़िश करे रहियो आहे। पंजाब जे वॾे वज़ीर ओस्मान बोज़दार जी तर्जुमान फिरदौस आशिक़वाण जो ट्वीट। चवे थी PDM ज़ाती मफ़ादनि जी जंग विड़ी रही आहे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी ऐं ॿियनि ख़िलाफ़ इश्तिहारनि जा गैर कानूनी ठीका ॾियण वारे केस जी ॿुधणी। यूसुफ रज़ा गिलानी एहतसाब अदालत में पेश। ॿियनि जवाबदारनि जी गैर हाज़िरी सबबि फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। अदालत पारां ईंदड़ ॿुधणी ते हाज़िरी खे यकीनी बणाइण जो हुकुम। अदालत ॿुधणी 12 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। सखर जी एहतसाब अदालत में सैयद खुर्शीद शाह, अवैस शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ रेफरेंस ते ॿुधणी। जज फरीद अनवर काज़ी ॿुधणी कई। खुर्शीद शाह खे NICVD मां अदालत आंदो वियो। अवैस शाह ऐं ॿियनि जवाबदारनि खे बि अदालत में पेश कयो वियो। जवाबदारनि ते 1 अरब 23 करोड़ खां वधीक रेफरेंस दाख़िल थियल आहिनि। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 62 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं, जंहिंखां पोइ फौतुनि जो अंग वधी 9392 थी वियो। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1792 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंग वधी 4,58,968 थी वियो। 4,09,085 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। नून लीग जी सीनियर अगवान कुलसूम परवीन कोरोना वायरस सबब लाडाणो करे वई। कुलसूम परवीन इस्लामाबाद जी निजी अस्पताल में इलाज हेठि हुई। हैदराबादी भरपासे में कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ गणती वारी लहर। ज़िले हैदराबाद में कोरोना जा वधीक 50 केस ज़ाहिर। DHO मूजिबि 24 कलाकनि दौरान 785 माण्हुनि जूं टेस्टूं कयूं वयूं। कोरोना जी मुस्बत केसनि जी शरह 6% थी वई आहे। हैदराबाद में एक्टिव केसनि जो तादाद वधी 848 थी वियो। PDM जो मौलाना फज़ल रहमान जी सदारत हेठि ऑनलाइन इजलास अॼु थींदो। इजलास में बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़ ऐं ॿिया वीडियो लिंक ज़रिए शरीक थींदा। इजलास में मौजूदा सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते गौर कयो वेंदो। लाड़काणो में कंदकोट रोड ते ट्रैक्टर मज़दा में टक्कर, हिकु ॼणो फौत। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे।
चुलवेजो गुड अब्दुल करीम खोसो में चोरी दौरान चोरन ने भाग्यन में मुबैना मुकाबलो फायरिंग जी डेवट गोलियों लगन सबब यूनिस खोसो और अब्दुल हकीम समेत 3 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवण है त वाक़े की जांच कई थी वञे। कोड़ा भरसा नेशनल हाईवे ते ट्रॉलर जो मोटरसाइकिल के टक्कर, एक ॼणो फौत, एक ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। गौसपुर में गुड अब्दुल कादिर भयो जे रहवासन जो ईदगाह के प्लाट से मुबैना कब्जे खिलाफ एहतजाजी मुजाहिरो। गोठाणन जो चवण है बासरी ईदगाह के प्लाट से कब्जो किया है। प्लाट का कब्जो खत्म कराए गणती खत्म कई वञे।